जहाज़नि सां अगरि ज़रई ज़हर ईअं स्प्रे कया वेंदा त उहे हवा खणी ॿिए पासे बि वञी सघे थी, इंसाननि खे बि नुक़सानु पहुचाए सघे थी, जंगली जीवत खे बि नुक़सानु पहुचाए सघे थी। जेके जीत टारगेट थियल कोन्हनि, जेके नुक़सानु नथा पहुचाइनि, उहे बि तबाह थियनि सघनि था। तमामु घणियूं हिन में तबाहियूं आहिनि। उहो बि जेको आहे सो जहाज़नि जे ज़रिए थी स्प्रे थिए। एरियल स्प्रेइंग ख़तरनाक आहे, हिनखे अवॉइड कजे त बहितरु आहे। पर माण्हू जेको आहे अॼुकल्ह कनि पिया, सो हुन जे लाइ छा थो चई सघिजे।